अणॼाण लाइ जहिड़ी फिटकी ओड़ी मिसरी। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। अणॼाण लाइ जहिड़ी फिटकी ओड़ी मिसरी। हाणे हिते जेका फिटकी थींदी आहे ऐं मिसरी थींदी आहे, इहे ॾिसण में लॻभॻि साॻियूं ई थींदियूं आहिनि ऐं जेको अणॼाण माण्हू हुजे उहो इन्हनि में फ़र्क़ु न करे सघंदो आहे। लेकिन हा, जंहिंखे तजुर्बो आहे, अकुलु आहे, ज्ञान आहे, उहो उन्हनि खे ॾिसी करे ई ॿुधाए सघंदो आहे कि हीअ फिटकी आहे ऐं हीअ मिसरी आहे। त अणॼाण लाइ, जंहिंखे ॼाण कान्हे, अणॼाण लाइ जहिड़ी फिटकी ओड़ी मिसरी। हाणे इन जी मिसाल मां ॾेई थी सघां। जीअं घणनि ई माण्हुनि खे पपीते जा ॿिज आहिनि ऐं कारो मिर्च आहे, उन में ॾिसण में लॻभॻि हिकु जहिड़ा ई लॻंदा आहिनि ऐं उन में फ़र्क़ु न करे सघंदा आहियूं। लेकिन जिन खे तजुर्बो आहे उहे ई ॿुधाए सघंदा आहिनि कि हीअ पपीते जो ॿिज आहे ऐं हीअ कारो मिर्च आहे। ईअं ई कणिक जीअं वठण था वञूं या चांवर वठण था वञूं, त उन में जिन खे तजुर्बो हूंदो आहे उहे ई सुञाणे सघंदा आहिनि कि हीअ सुठे नमूने जी कणिक आहे या चांवर आहिनि ऐं हीअ कणिक सुठी न आहे। त अणॼाण लाइ खे कहिड़ी ख़बर पवंदी कि हीअ सुठी आहे या हीअ सुठी कान्हे। त अणॼाण लाइ जहिड़ी फिटकी ओड़ी मिसरी। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां इन पहाके खे पाण बि कतब में आणींदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका कतब में आणीनि। जय झूलेलाल। आण मनी झगड़ो छुटो या आई मनी झगड़ा टुटा। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। आई मनी झगड़ा टुटा या आण मनी ऐं झगड़ो छुटो। इन जो मतिलबु आहे अगरि पाण हार क़बूल था करे वठूं त झगड़ो ई ख़तमु आहे। इन जो मतिलबु इहो बि आहे कि अगरि कंहिं ॻाल्हि ते पाण सॉरी था चई छॾियूं त झगड़ो अॻियां वधंदो ई कान। त सॉरी चवण में ई भलाई आहे। त आण मनी ऐं झगड़ो छुटो। हाणे घर गृहस्थीअ में पाण ॾिसूं था या किथे संस्था में जिते पाण कमु था कयूं, उते नंढी नंढी ॻाल्हि ते अगरि अटकी पवंदासीं त ॻाल्हि वधंदी वेंदी ऐं झगड़ा पिया थींदा। इन खां सुठो आहे कि थोरी ॻाल्हि ते ई पाण अगरि सॉरी चई छॾियूं त झगड़ो ई ख़तमु। त आण मनी ऐं झगड़ो छुटो। मां सम्झां थी तव्हांखे इन सिंधी पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि इन पहाके खे कतब में आणींदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका कतब में आणीनि। जय झूलेलाल। उघाड़ो माण्हू अल्लाह खां बि ॾाढो थींदो आहे। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। उघाड़ो माण्हू अल्लाह खां बि ॾाढो थींदो आहे। उघाड़ो माण्हू जो मतिलबु छा? कि जंहिंखे इज़त जी काई परवाह कान्हे, जंहिंखे इज़त जी बिल्कुलु परवाह कान्हे, उनखे उघाड़ो माण्हू चइबो आहे। ऐं उहो अल्लाह खां बि ॾाढो थी वेंदो आहे, यानी कि उहो भॻवान खां बि ॾाढो थी वेंदो आहे। भॻवान बि उनखे कंट्रोल न करे सघंदो आहे। त चइबो आहे उघाड़ो माण्हू अल्लाह खां बि ॾाढो थींदो आहे। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। जीअं तव्हां ज़िंदगीअ में ॾिठो हूंदो, के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जिनखे इज़त जी परवाह बिल्कुलु न हूंदी आहे। उहो तिर ॻाल्हि ते रड़ियूं वाका कंदा आहिनि, गार गंद ॾींदा आहिनि, रस्ते ते अची करे चिल्लाईंदा आहिनि, ज़ोर ज़ोर सां चिल्लाईंदा आहिनि। तिर ॻाल्हि ते कोर्ट कचहरी करे में वेंदा हली आहिनि, पुलिस खे सॾु करे छॾींदा आहिनि। यानी कि हुननि खे इज़त जी बिल्कुलु परवाह न हूंदी आहे। ऐं जेको वीचारो इज़त वारो हुजे उहो तिर ॻाल्हि ते वेठो पियो ड्रिजंदो आहे, किथे ॻाल्हि न वधे, किथे झगड़ो न थिए, उहो सभिनी खे साईं साईं करे हलंदो आहे। चवंदा आहिनि इज़त वारो माण्हू हिन धरतीअ ते सभिनी खां कमज़ोर, ऐं जेको उघाड़ो माण्हू आहे उहो हिन धरतीअ ते सभिनी खां वधीक ॾाढो थींदो आहे। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि इन पहाके खे कतब में आणींदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका कतब में आणीनि। इहे ख़ाली पहाका ई कान्हनि, इहे वॾनि जा ज़िंदगीअ जा तजुर्बा बि आहिनि। आहे त बि दुख ऐं न आहे त बि दुख। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। आहे त बि दुख, न आहे त बि दुख। इन जो मतिलबु आहे अगरि का शइ पाण वटि आहे त उन जा अलॻि ई दुख रहंदा आहिनि, ऐं अगरि उहा शइ न आहे तॾहिं बि दुख रहंदा आहिनि, तॾहिं बि परेशानी रहंदी आहे। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। जीअं पैसो, जंहिं वटि पैसो आहे उहे उन्हनि खे बि दुख आहे, उन्हनि खे बि परेशानी आहे। उन्हनि खे पैसो संभालणो आहे, किथे लॻाइणो आहे, किथां आमदनी अचे थी, केतिरी थी अचे,
इहा सार संभाल रखणु, टेंशन पालणु, या उन्हनि खे जेके वॾो वॾो कारोबार था कनि उन्हनि जे हेठां जेके कर्मचारी आहिनि उन्हनि खे संभालणु, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधणु, उन्हनि खे उन्हनि जी देखरेख करणु, त इहा बि हिकिड़ी परेशानीअ जी ॻाल्हि आहे। ऐं जिन वटि न आहे उन्हनि जे लाइ बि दुख आहे। हाणे जंहिं वटि न आहे उहो सोचींदो अॼु जो त थी वियो, सुभाणे जो कीअं थींदो, एजुकेशन जो कीअं थींदो, बिजलीअ जो बिल किथां आणींदसि, या ॿार जी शादी किथां कराईंदमि, ॿार खे बि दुकानु अॾाए ॾियणो आहे, उहो पैसो किथां ईंदो। त हुननि खे बि पंहिंजा हिकु ॾुख रहंदा आहिनि। हिन संसार में को बि सुखी कान्हे, सभु दुखी आहिनि। त मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि हिन पहाके खे कतब में आणींदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका कतब में आणीनि। जय झूलेलाल। उहो ई हथु चोटीअ में, उहो ई हथु रोटीअ में, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। उहो ई हथु चोटीअ में ऐं उहो ई हथु रोटीअ में, इन जो मतिलबु आहे कि भाउर भेनर पाण में विढ़ंदा बि आहिनि ऐं वरी गॾु रोटी बि खाईंदा आहिनि। हिते उहो ई हथु चोटीअ में यानी कि विढ़ंदे वक़्तु पुराणे ज़माने में हिक ॿिए जा वार पटींदा हुआ, त उन जे लाइ चइबो आहे उहो ई हथु चोटीअ में। वरी उहो ई पाण में वेही करे हिक थालीअ में रोटी बि खाईंदा हुआ, त उहो ई हथु रोटीअ में। त इहो पहाको पंहिंजे पारिवारिक एकता खे उन्हनि जे जेके इमोशन्स आहिनि उन्हनि जे बारे में ही ॿुधाए थो कि उहो ई हथु चोटीअ में ऐं उहो ई हथु रोटीअ में। इन जी मिसाल मां तव्हांखे पहले ई ॾेई चुकी आहियां कि भाउर भेनर जॾहिं पाण में विढ़ंदा आहिनि त झगड़ा कंदा आहिनि, हिक ॿिए जा वार पटींदा आहिनि। हाणे हालांकि अॼुकल्ह उहो रवाज़ त ख़तमु थी वियो आहे वार पटण ऐं गॾु रोटी खाइण वेही करे, पर हा इहा ॻाल्हि आहे कि थोरी घणी अटक थींदी आहे, पर वरी वापसि सम्झी बि वेंदा आहिनि, वरी वापसि पाण में हिक ॿिए सां प्यार सां ॻाल्हाईंदा बि आहिनि। यानी कि इहो ई रिश्ता अहिड़ा आहिनि कि इहे कॾहिं ख़तमु नथा थी सघनि। भले पाण में केतिरी बि अटक थी वञे, पर वरी बि खून नेठि खून ई रहंदो आहे। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि हिन पहाके खे कतब में आणींदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका कतब में आणीनि। जय झूलेलाल।